नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंधी यूनिवर्सिटी में शागिर्दाणी इल्मास भान जी अगवा कोशिश वारे मामले जी जांच जारी। इंतज़ामिया 7 रुकनी कमेटी जोड़े छॾी है। शागिर्दाणी संदसि वारसनि यूनिवर्सिटी इंतज़ामिया सां ॿीहर मुलाक़ात कई है। गुज़िरियल ॾींहुं धीउ इल्मास भान खे तशद्दुद बाद अगवा करण जी कोशिश कई वई है। शागिर्दाणी जो पीउ जो चवणु आहे। इन मौक़े ते शागिर्दाणी जे पीउ अब्बास भान चयो त मामले जी शिफ़ाफ़ जांच कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त सिंधी यूनिवर्सिटी में शागिर्दाणी इल्मास भान जी अगवा कोशिश वारे मामले जी जांच जारी। इंतज़ामिया 7 रुकनी कमेटी जोड़े छॾी है। शागिर्दाणी संदसि वारसनि यूनिवर्सिटी इंतज़ामिया सां ॿीहर मुलाक़ात कई है। गुज़िरियल ॾींहुं धीउ इल्मास भान खे तशद्दुद बाद अगवा करण जी कोशिश कई वई है। शागिर्दाणी जो पीउ जो चवणु आहे। इन मौक़े ते शागिर्दाणी जे पीउ अब्बास भान चयो त मामले जी शिफ़ाफ़ जांच कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।